अॼु असां अव्हांखे शिकारपुर शहर जे मशहूरु रोड दादवाई रोड जी तारीख़ ॿुधाईंदासीं। हीअ आहे पीर दादवाई उर्फ़ दादलो फ़क़ीर। जंहिंजी आमद 1790 बे मुताबिक़ 1203 हिजरी में थी। अच्छा साईं, ये साईं जन किथां आया हुआ? ॾाढे साईं जन जी जेका तारीख़ ॿुधाए थी त असल जेको आहे न शिकारपुर जे बि बुनियाद खां बि बगदाद खां जेको आहे करे हिते आया। अच्छा, ये ख़बर पई आहे त जेको ही दादवाई रोड आहे शिकारपुर में इहो साईं जन जे नाले सां मनसूख आहे। बिल्कुलु, हीअ जेको रोड आहे दादवाई रोड जेको मशहूरु आहे शिकारपुर जो, इहो दादवाई पीर जे हवाले सां मशहूरु आहे। असल में लक़ब मिलियल आहे दादवाई जे नाले सां ॾाढे साईं जन जी जेको आहे ॿिया बि ॿाहिरि आहिनि, मुख़्तलिफ़ दरगाहूं आहिनि सिंध में, रोशर फरोज़ साहिब ते या मुख़्तलिफ़, उते बि दादवाईअ जे नाले सां ई मशहूरु। अच्छा, साईं जन के मतलब पीढ़ी बाय पीढ़ी लक़ब इहो ई मिलियल आहे दादवाई जे नाले सां। अच्छा, दादवाई जेको आहे दादवाई दादलो चवंदा, दादलो लफ़्ज़ प्यारो आहे, सिंधी माना उन प्यारो आहे। दादवाई किथां आयो कीअं हुयो, हाणे उन वक़्त में जेको आहे सो हुयो। असां जेको आहे उन नाई पीढ़ी में। अच्छा, दस्तावेज़ वग़ैरह ऐं जेके तारीख़ आहे जेका असांजे ख़ानदान जी, उहा फ़ारसी में लिखियल आहे। अच्छा, सनतूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे महफ़ूज़ नथा वञनि, पर जेको आहे